वाडे थाने जे मालखाने मां सरकारी हथियार चोरी। शाहिंग मालखाने जी छत तोड़े क्लाशनकोफ G3 राइफल्स गोलियूं ऐं ॿिया हथियार खणी विया। पुलिस केस दाख़िल न कयो। पुलिस शहर जे चौकीदार खे गिरफ़्तार करे वरितो। ॿिनि हलकारनि खे बि लाकअप हवाले कयो वियो। जी बिल्कुल बाडे जे विच शहर में कायम पुलिस थाने जे ये नामालूम चोर मालखाने जी छित तोड़े उते सरकारी हथियार पहला जेके चोरी करे फरार थिया जॾहिं त इन वाक़े खे तक़रीबन 10 कलाक मथे गुज़री विया पर पुलिस हिमल ताईं लिकाइण जी कोशिश करे रही आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मालखाने में चोरी थियल सामान में कुछ G3 एक LMG ऐं कुछ क्लाशनकोफ ऐं ॿियो सामान आहे त पुलिस उन खां तफ़सील ॾियण खां जेको आहे इंक्वायरी करे रही आहे। इन सिलसिले में SSP लाड़काणो इंक्वायरी नोटिस वठंदे रात ड्यूटी ते मौजूद ॿिनि पुलिस हलकारनि अरसलान जूणेजो ऐं आरफ जूणो जेको लाकअप करे छॾियो आहे। शहर जे हिकु चौकीदार खे पिणु हिरासत में वरितो वियो आहे। चए थो वञे त जेके पुलिस हलकार हिरासत में वरिता विया आहिनि उहे राति 1 बजे ड्यूटी ते ॿियनि हलनि था ड्यूटी करे 1 बजे ड्यूटी ते आया हुआ त जिन खे हिरासत में वरितो आहे 1 बजे खां अॻु में हिकु वॾो मुंशी ऐं ॿियो पुलिस हलकार